नमस्कार, जय श्री कृष्ण। मां करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, कार्तिक खे दामोदर मास चवंदा आहिनि ऐं सॼो महीनो भॻवानु कृष्ण जी दामोदर रूप में पूॼा थींदी आहे। त अॼु मां तव्हांखे भॻवानु कृष्ण जी मधुर दामोदर लीला ॿुधाईंदमि। दाम प्लस उदर यानी जॾहिं माता भॻवान खे उदर यानी पेट में रस्सी सां ॿधियो तॾहिं हिन जो नालो दामोदर पियो। तव्हां नेट सां इहो चित्र प्रिंट आउट कराए सघो था। ॾिसो, मां बि कढाए रखियो आहे ऐं सुबुह शाम मां हिते घीअ जो ॾीओ ॿारींदी आहियां। दामोदर अष्टकम ॻाइबो आहे। मां नेट ते हलाए छॾंदी आहियां, धीरे धीरे यादि थी वेंदो ऐं मोबाइल ते हलाए छॾो। बसि ॾीए में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि कार्तिक में जो करणी हूंदी आहे, ॾीओ ॿारे करे तुलसी जे पौधे जी जो लकड़ी हूंदी आहे उन जो नंढो टुकुड़ कढी करे तव्हां विझी छॾो। ॾिसो, मां पिक में तव्हांखे ॾेखारियां थी। हीअ आहिनि तुलसी जा पत्ता ऐं पुठियां जो ही सन्नी डंडी आहे, हिन खे मां थोरो कटे करे, थोरो तोड़े करे हिन टाड़ीअ खे मां ॾीए में विझां थी। त सॼो महीनो ईअं कबो आहे, छो त भॻवान खे तुलसी जाम प्रिय आहे। त इहो हिकु उपाय असां कंदा आहियूं सॼी कतीअ में। हाणे मां तव्हांखे भॻवान जी मधुर दामोदर लीला ॿुधायां थी। इहा लीला कार्तिक महीने जे शुक्ल प्रतिपदा में थी हुई। तेॾी महिल भॻवानु कृष्ण जी उमिरि 2 साल 2 महीना ऐं 8 ॾींहं हुई ऐं भॻवानु कृष्ण अञा माता जा खीर पीअंदा हुआ। त हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे कि माता जो आहे उहो पंहिंजे कम में व्यस्त हुआ ऐं दासी जो आहिनि पंहिंजे कम में व्यस्त हुई। भॻवानु इंद्र जे पूॼन जो समय नज़दीक अचण वारो, त सभु कमकार में लॻा पिया हुआ ऐं सुबुह जो टाइम हो। माता पंहिंजे हथ सां मखण पई कढे पंहिंजे लाला कृष्ण लाइ कि मां अॼु ई स्वादिष्ट मखण कढी करे भॻवान खे खाराईंदसि। रोज़ु सुबुह जो माता यशोदा जो इहो ई नित्य कर्म हो कि सुबुह जो उथंदा हुआ, दधी मखण विलोड़ींदा हुआ ऐं भॻवानु कृष्ण जी मधुर लीलाऊं खे यादि कंदा कंदा मुस्कुराईंदा वेंदा हुआ। रेशमी लहंगो माता खे पातल आहे। माता मंगल गीत ॻाईंदी हुई, हुन सां ई कन्हैया रोज़ु उथंदा हुआ। अॼु मां सोचियो माता कि मां सॼो कमु लाहे करे पोइ थोरी देरि में कन्हैया खे उथारियां थी। ऐं हिते कन्हैया जी अखि खुली त ॾिठऊं आसे पासे माता आहे कोन। त माता माता करे पुकारण लॻा, तॾहिं बि माता न ॿुधो त पाण अची विया माता वटि। भॻवान जा रेशमी कारा घुंघराला बाल जो अथनि वार हू गिलनि ते आचनि पिया। प्रेम भरी नज़र सां कृष्ण पंहिंजी माता यशोदा ॾांहुं निहारे थो, पर माता त ॾाढो व्यस्त हुई मखण कढण में। माता जो ध्यानु ई न वियो कन्हैया वटि ऐं हुन दही मथण छोड़ी न। त भॻवानु कृष्ण हथ सां पकड़े छॾियो माता खे। त माता खिली करे हुते ई ॾही विलोड़ण छॾे करे माता स्तनपान कराइण लॻी कृष्ण भॻवान खे ऐं हुनखे प्यारे पंहिंजे जो नालनि सां पुकारण लॻी कि मुंहिंजो प्यारो कन्हैया, मुंहिंजो लाला। माता अञा खीर प्यारे पई कन्हैया खे त साम्हूं चुल्ह में पद्मा गांइ जो दूर खीर जो हू टहिकण लाइ रखियलु हो ऐं खीर प्यारण लॻी। त माता ॾिसो कि बसि ही खीर त उभामर वारणो आहे। त सोचियो कन्हैया किथे वेणो आहे, त झटि कन्हैया खे पंहिंजी हंज मां लाहे करे खीर जी तरफ़ दौड़िया कि खीर लाहे रखां थी, पोइ अची वापसि खीर प्यारियां थी। पर कन्हैया खां त इहो सहन न थियो, अनर्थ थी वियो। माता छॾे वई अध में त कन्हैया अतृप्त रहिजी विया। ॾाढो रोष अची वियो उन्हनि जा, चप गुस्से में फरकण लॻा, आंसू वहण लॻा ऐं क्रोध अची वियो। छा कयूं कि पासे में जो चटनी पीसण जो पत्थर रखियो आहे हुन सां ॾहीअ जा ॾुध जा जो बि मटका रखियल हुआ हिकु हिकु करे तोड़णु शुरू करे छॾियऊं। तोड़े करे पाण खिसकी विया ऐं हुते पासे में ई गोरस जिते रखियलु हूंदो आहे हुते वञी करे बांसी मखण खाइण लॻा। हुते हिकिड़ो उखल पियो हो उल्टो, हुन जे मथां चढ़ी विया त किथां हिकु बंदरु अची वियो। बंदरु अची वियो त हुन पाण बि कन्हैया खाइण लॻा, हुनखे बि मखण खाराइण लॻा ऐं ॾिसंदा पिया वञनि विच में कि माता अचनि त नथा पुठियां। हिते माता यशोदा खीर लाथो आहे चुल्ह मां ऐं वापसि मोटिया त छा था ॾिसनि कि मटन जा टुकड़ा टुकड़ा लॻल पिया आहिनि। खीर ॾुध सभु समुंड वांगुरु वही रहियो आहे ऐं कन्हैया जो पतो न आहे। त सम्झी विया माता ऐं छड़ी खणी करे अॼु कन्हैया जे पुठियां दौड़िया आहिनि। माता कन्हैया जे चरण चिन्ह खे ॻोल्हींदा ॻोल्हींदा माता हुन जे पुठियां दौड़िया आहिनि पकड़ण लाइ। अॻियां अॻियां माता ऐं पुठियां पुठियां कन्हैया। त माता
भॼंदा विया आहिनि, कन्हैया बि अॻियां अॻियां भॼंदा विया आहिनि। माता त थकिजी पई, बीहजी वई। तॾहिं कन्हैया ॾिठो त हाणे माता खे वधीक सताइण ठीकु न आहे, त कन्हैया बि हुते ई बीह रहिया ऐं माता जे पकड़ में अची विया। त माता ॾाढो डांटियऊं, चयो ॾाढो शरारती थी वियो आहीं तूं, हाणे चोरी बि करणु लॻई, वानर सां गॾु वानर बंदू थी वियो आहीं। अगरि हीअं सभु खीर ॾुध किराईंदे त मां मखण तुंहिंजे लाइ कीअं ठाहींदसि। अॼु रुक बि, तोखे मां ज़रूरु हिन जो सबक़ु सेखारींदसि। जे ओखलीअ ते तूं चढ़ियो आहीं न, अञा सां ई मां तोखे ॿधी थी छॾियां। हाणे भॻवानु कृष्ण पंहिंजी लीला शुरू कई, ज़ोर ज़ोर सां रोअण लॻा आहिनि, माता खे ॾेखारणु लॻा आहिनि की भई ॾाढो डिॼनि था, अखियूं मलनि था, वॾी वॾी अखियुनि मां आंसू, मोटा मोटा आंसू जी बूंदूं किरण लॻियूं। जो लॻल हुन सुरमो उहो सॼो मुंहं ते फैलिजी वियो अथनि। नेत्र ॾाढा भय में अची विया आहिनि। ॾाढो अद्भुत नज़ारो आहे जो सिर्फ़ु प्रेम जी भूमि व्रज ते ई ॾिसण जो मिलंदो आहे। दामोदर अष्टकम जो पाण ॿुधंदा आहियूं, हुन में इहा लीला ॾाढे सुंदर तरीक़े सां आहे। तव्हां ज़रूरु दामोदर अष्टकम हलाए ॿुधिजो, हुन में इहो सॼो आहे वर्णन। त हाणे माता यशोदा पकड़ियो ऐं चयूं भी त मां तोखे ॿधी थी छॾां। माता यशोदा रस्सी खणी जॾहिं बालक खे ॿधण था कनि त हमेशह रस्सी जो आहे 2 आङुरियूं नंढी थी पए। माता हिकिड़ी ॿी 3 रस्सी जोड़नि था, पर हमेशह अंत में 2 आङुल नंढी थी पइजी वञे। माता सोचे थी भई कन्हैया जी कमर त रती भर बि मोटी न थी आहे ऐं हीअ छो रस्सी पूरी न थी पए। तेसि ताईं सभु गोपियूं आसे पासे मां इकट्ठी थी वियूं ऐं चवणु लॻियूं कि लॻे थो विधाता हिन जे नसीब में बंधन लिखियो ई न आहे। छॾे ॾे गुस्सो यशोदा, छा एतिरो बालक ते हेतिरो गुस्सो। कन्हैया मुस्कुराइण लॻा। ॾिठऊं कि मैया जी ज़िद जे अॻियां हाणे मूंखे ई ज़िद छॾणी पवंदी, त अची विया ॿधण जे। चयूं ठीकु आहे, हाणे मां ॿधिजी थो वञा। पंहिंजो हठु छॾे ॾिनऊं। उअं बि जॾहिं बि भक्त ऐं भॻवान जे विच में हठु थींदो आहे त हमेशह भॻवानु भक्त जे ई हठ खे मथे कंदा आहिनि। त हिते कन्हैया पंहिंजी लीला हिते समाप्त कई आहे, ॿधिजी विया आहिनि चुपचाप शांति उखल सां ॿधे छॾियो आहे। माता यशोदा विश्व खे मुक्ति ॾियण वारो अॼु स्वयं ॿधिजी वियो आहे ऐं हिन लीला सां इहा शिक्षा ॾिनी अथई कि मां पंहिंजे भक्तनि जे प्रेम जे अधीन आहियां। अगरि प्रेम जे वस केर बि मूंखे ॿधणु चाहे त मां ॿधिजी सघां थो। त हिन करे भॻवान जो नालो दामोदर पियो। अॻियां इहा स्टोरी ईअं आहे कि भॻवान खे ॿधी छॾियूं त भॻवानु थोरो पंधु कंदा कंदा 2 वणनि जे विच में निकिरी करे यमला अर्जुन नामक देवता जो श्राप सां वण ठही विया, हुननि जो बि उद्धार कयो अथऊं। त इहा हुई दामोदर लीला ऐं हिन करे ई कार्तिक मास खे दामोदर मास चइबो आहे। तव्हां बि भॻवान जे दामोदर रूप जी पूजा ज़रूरु ज़रूरु कंदा। त इहा हुई अॼु जी कथा। तव्हांखे कीअं वणी कमेंट करे मूंखे ज़रूरु ज़रूरु ॿुधाईंदा। मूंखे तव्हांजे कमेंट जो इंतज़ारु रहंदो। ऐं अगरि अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो अथव त करिश्मा पेसवाणी खे सब्सक्राइब करे छॾो। पासे में बेल आइकॉन आहे, हुनखे प्रेस करणु बिल्कुलु न भुलिजो ताकी मां वरी नयो वीडियो विझां त तव्हांखे हिकदमि सां नोटिफिकेशन अची वञे। ठीकु आहे, मिलां थी वरी नए वीडियो सां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।